बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लीगल ओपिनियन में भली कार आहियां इरफान महबूब। नाज़रीन, ताज़ो ही असीं इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया ते यूनान ॿेड़ी हादसे बाबति ॿुधो आहे। ही यूनान भरिसां हिकिड़े समुंड में ॿेड़ी ऊंधी थी वई हुई। दरअसल ही पाकिस्तान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू हुआ जंहिंजो तादादु लॻभॻि 500 जे वेझो हुयो ऐं उहे ग़ैर क़ानूनी तरीक़े सां परॾेह वञी रहिया हुआ ऐं यूनान वेझो उन्हनि जी जेका ॿेड़ी आहे उहा ॿुॾी वई। हिन वाक़े में 80 खां वधीक पाकिस्तान सां तालुक़ु रखंदड़ जेके शहरी आहिनि उहे ॿुॾी फोत थी चुका आहिनि, जॾहिं त 150 खां वधीक माण्हू अञा ताईं लापता आहिनि। यूनान वेझो इन वाक़े खां पोइ पाकिस्तान में हिकिड़ो ॾींहुं सोग जो मल्हाइण लाइ बि ऐलान कयो वियो ऐं सरकारी सतह ते तमामु वॾी हिकिड़ी सख़्तु कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो ऐं इन वाक़े खां पोइ असांखे हिकिड़ो लफ़्ज़ बि ॿुधण में आयो जंहिंखे असीं अंग्रेज़ी में ह्यूमन ट्रैफिकिंग चऊं था। जेकॾहिं सिंधीअ में इन लफ़्ज़ खे असीं तर्जुमो कयूं त उहो इंसानी स्मगलिंग थिए थो। हाणे इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया खां पोइ काफ़ी अरसे खां पोइ इहो लफ़्ज़ असां अवाम जे साम्हूं आयो आहे। इन जे करे असांजा जेके आम माण्हू आहिनि उहे नथा ॼाणनि त ह्यूमन ट्रैफिकिंग यानी इंसानी स्मगलिंग आहे छा, इहा कीअं थींदी आहे। छाकाणि त असीं जॾहिं स्मगलिंग जो लफ़्ज़ ॿुधंदा आहियूं त शायदि असांजे दिमाग़ में इहो तासुरु ईंदो हुजे त जीअं आम जेके शयूं आहिनि उहे स्मगल थींदियूं आहिनि, शायदि इंसान बि ईअं स्मगलिंग थींदी आहे इंसाननि जी। उन्हनि खे पुज़ोरी अगवा कयो वेंदो आहे, किडनैप कयो वेंदो आहे ऐं उन्हनि खे बाद में शायदि खपायो वेंदो आहे। आम माण्हू त मुंहिंजो ख़्यालु आहे त उन वटि जेका ह्यूमन ट्रैफिकिंग जी डेफिनेशन आहे उहा ईअं ई थींदी, पर क़ानूनी तौर ते ह्यूमन ट्रैफिकिंग आहे छा, इहा कीअं थींदी आहे, पाकिस्तान में इंसानी स्मगलिंग जी रोकथाम जे लाइ कहिड़ी क़ानून साज़ी थियल आहे ऐं पाकिस्तान में इहे वाक़िया कॾहिं खां पेश अचनि पिया ऐं गुज़िरियल 2-3 सालनि में ह्यूमन ट्रैफिकिंग में जेका तेज़ी ॾिठी वई आहे उनजो रीज़न छो कहिड़ो आहे ऐं जेके माण्हू 25-25, 40-40 लख रुपया भरे परॾेह वञनि था उहो बि इलीगल वे सां, त आख़िर जेको लीगल तरीक़ेकार आहे उनखे अख़्तियार छो नथो कयो वञे। इन मामले सां जेके क़ानूनी सवाल आहिनि उन्हनि जा असीं तव्हांखे जवाबु ॾींदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे अरुण प्रसाद साहिबु, एडवोकेट आहिनि हाई कोर्ट जा। अरुण साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे टाइम ॾिनो। अरुण साहिबु, ही ह्यूमन ट्रैफिकिंग छा आहे? आम माण्हू नथो सम्झे इंसानी स्मगलिंग मां छा मुराद आहे? ॾिसो, स्मगलिंग जेको लफ़्ज़ आहे तव्हां अक्सर ॿुधो हूंदो। पाण वटि अॼुकल्ह जॾहिं खां पेट्रोल महांगो थियो आहे, ऑयल क़ीमतूं महांगियूं थियूं आहिनि, मां इसमें ऑयल जो ज़िक्र इन करे कयां थो त अॼुकल्ह हर घर में ॻाल्हि हले थी त तव्हां जेको आहे न ईरान जो ऑयल यूज़ कयो, ईरान खां शयूं स्मगल थी अचनि। स्मगलिंग जो मेन मक़सदु इहो आहे जेके प्रोडक्ट्स स्मगल थियनि था उनमें त इहो आहे त क़ानून ॾिसो, असां कस्टम जा लॉज़ आहिनि, ॿुधायल आहिनि त कस्टम ड्यूटी पे करणी आहे ऐं कहिड़े मुल्क खां असांखे इम्पोर्ट अलाउ आहे, एक्सपोर्ट अलाउ आहे, किथां अलाउ न आहे। त जेको बि शइ हिकिड़े जुरिडिक्शन खां ॿी जुरिडिक्शन में इलीगल वे में वञे तंहिंखे स्मगलिंग चइबो आहे। हाणे हिते जेकी ॻाल्हि हले पई अॼुकल्ह जेको इहो वक़्वो थियो, पूरी दुनिया इन खे बिल्कुलु हिकिड़ो होश में अची वई। हालांकि स्मगलिंग पूरी दुनिया में थिए पई। पाण वटि अक्सर अॼुकल्ह मां ॾिसां पियो टीवी ते हले पियो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तान जी ॻाल्हि हले पई, पर अगरि तव्हां थोरो सो रिसर्च कयो त स्मगलिंग जेको आहे दुनिया जो 3 वॾो इलीगल बिज़नेस आहे। दुनिया में सभ खां वॾो जेको स्मगलिंग थिए पई, सभ खां वॾी उहा थिए पई असले जी, असले खां पोइ चर्स जी, चर्स खां पोइ जेको 3 वॾो स्मगलिंग जो कारोबार आहे उहा ह्यूमन ट्रैफिकिंग आहे ऐं पूरी दुनिया में थिए पई। इहो ई जीअं तव्हां ॾिठो कुझु पाकिस्तानी माण्हू बि इन में हुआ। हाणे अगरि असां कानून जी ॻाल्हि कयूं त कानून रोकथाम लाइ छा थो चवे? 2002 खां पहिरीं जी अगरि ॻाल्हि कजे त कानून पाकिस्तान में बिल्कुलु ख़ामोश हो, हिते कोई बि कानून कोन हो। पहिरियों दफ़ो 2002 में पाकिस्तान में कानून साज़ी थी, ह्यूमन ट्रैफिकिंग एक्ट जेको आहे नाफ़िज़ थियो, पर उनजा को सुठा नताइज कोन पिया मिलनि। तव्हां अगरि थोरो सो इंडेक्स वञी करे रिसर्च कयो, गूगल ते वञो, इंडेक्स मौजूदु आहे 2010, 2012 ऐं 2015 में हर साल तव्हांखे 3.5 लख माण्हुनि जो जेको आहे रेशो मिले पियो त माण्हू जेको आहे उहो ग़लति तरीक़े सां इलीगल वे में जेका मुल्क खां ॿाहिरि पिया वञनि। ऐं हाणे उहो कुझु पहिरें खां घटियो आहे, जॾहिं खां 2018 में इहो एक्ट वरी जेको आहे इन में अमेंडमेंट कयूं वियूं, नयो एक्ट 2018 में जेको आयो, उनमें जेको पहिरें ऐं पोइ वारे एक्ट में आहे जेको मेन फ़र्क़ु आहे, पहिरें इहो त जेको माण्हू इलीगल वे सां ॿाहिरि वेंदो हो उनजे ख़िलाफ़ बि जेको आहे FIR दर्ज थींदी हुई, कार्रवाई थींदी हुई।
लेकिन हाणे 2000 जेको 18 वारो एक्ट आहे उन एक्ट में हिकिड़ो इहो रिलीफ आहे त जेको माण्हू ॿाहिरि कंहिं तरह सां सम्झो इम्पोर्ट कयो वञे थो, कंहिं तरह सां स्मगल कयो वञे थो, उन विक्टम जे ख़िलाफ़ का FIR कोन्हे, उनखे उन कानून में विक्टम डिक्लेयर कयो वियो आहे। पर जेके माण्हू मोकिलण वारा आहिनि उनजे ख़िलाफ़ जेको आहे इहे एक्ट जेको नयो पास थियो आहे पंहिंजो 2018 वारो, उनजा जेके सेक्शन 3, 4, 5 एप्लीकेबल आहिनि उहो सिर्फ़ु मोकिलण वारनि ते आहिनि। इन करे जी तादाद में तमामु घणी पहिरें खां कमी आई आहे ऐं तमामु घणा केसिस बि रजिस्टर थियनि पिया। अच्छा साईं, तव्हां ॿुधायो त 2002 में इहो कानून आयो, उन खां पोइ 2018 में इन में अमेंडमेंट बि थी आहे। स्मगलिंग हिकिड़ी त हूंदी आहे ज़बरदस्ती माण्हूअ खे किडनैप कयो थो वञे, उनखे अगवा करे ऐं असीं फ़र्ज़ु कयो त खपाइनि था ॿिए मुल्क में, स्मगलिंग हिकिड़ी उहा थी वई। ॿिया कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि? हाणे यूनान ॿेड़ी हादसे जो जेकॾहिं पाण जाइज़ो वठूं, बिल्कुलु, उन में त हू पाण राज़बे सां वञनि था ऐं 40 लख रुपया बि भरनि था। बिल्कुलु, त स्मगलिंग जेका आहे उहो कहिड़ा कहिड़ा तरीक़ेकार आहिनि जेके ह्यूमन ट्रैफिकर एडॉप्ट कनि था ऐं माण्हुनि खे उमाणनि था? ॾिसो जेको हाणे रिसेंटली वक़ुओ थियो हूंदो, जेके कुझु माण्हू 8-10 माण्हू अलासीं जंहिंखे हयाती ॾिनी जेके बची आया आहिनि, ऐं कुझु जा इंटरव्यूज़ बि जेको आहे TV ते सोशल मीडिया ते हलनि पिया। अगरि तव्हां उन्हनि जी ॻाल्हि ॿुधंदव त वाक़ई उहे माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां विया आहिनि। इवन उन्हनि जे पेरेंट्स खे बि ख़बर हुई। इवन पाकिस्तान जा कुझु जेके अहिड़ा इलाइक़ा जिते सभ खां वधीक ह्यूमन ट्रैफिकिंग थिए पई, उते बाक़ाइदा सां हिकिड़ा एजेंट था कमु कनि, जेके एजेंट घर घर वञी करे माण्हुनि खे, जीअं पाण कंहिंजी का काउंसलिंग कंदा आहियूं, माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियूं त राति जो तव्हां ॾिठो हूंदो रोज़नि वारे ॾींहंनि में अलार्म वॼे थो त तव्हां हाणे रोज़ो रखो। त ईअं ई अहिड़ा माण्हू जेको आहे क्लियरली मार्केट में रही करे न वर्क कनि था, कमु कनि था ऐं माण्हुनि खे ॿुधाइनि था त तव्हां हिन तरीक़े सां ॿाहिरि वञो, माण्हुनि खे उत्साहनि था ऐं माण्हुनि खे ॿाहिरि मोकिलनि था। ऐं माण्हू ॿाहिरि वञण जी रीज़न इहा आहे, पाकिस्तान जा हालात वाक़ियात खां पाण सभु वाक़िफ़ु आहियूं। ऐं असां अगरि थोरी सी दूर अंदेशी कयूं ऐं ॾिसूं था पंहिंजो पाण खे त 5 सालनि खां पोइ असां किथे आहियूं, त मां नथो सम्झां त असां जेके आम माण्हू महिनत करे अॻिते वधण वारा आहियूं, असांखे किथे बि नथो नज़रे 5 सालनि खां पोइ असांजा हालात वाक़ियात को बहितर थी वेंदा। ईअं ई अगरि असांजा जेके मिट माइट के दोस्त यार ॿाहिरि रहनि था, यूरोप कंट्रीज़ में रहनि था, उहे अॼु चाहे उते वञी करे कंहिं होटल में, कंहिं रेस्टोरेंट में भले वेटर जो कमु कंदा हुजनि, उते पिज़्ज़ा हट ते, मैकडोनल्ड ते कमु कंदा हुजनि, लेकिन आई डैम श्योर त 5 सालनि खां पोइ शायदि ई उहे असांखां घणी बहितर कंडीशन में हूंदा। इहे ई कुझु हालात वाक़ियात आहिनि जेके इंसान खे उत्साहनि था त उहे पाकिस्तान छॾे यूरोप कंट्रीज़ में वञनि। हे त पाण अॼु ॻाल्हि कयूं था उन्हनि माण्हुनि जी जेको हिकिड़ो लोअर बैक तबिको आहे, अनपढ़ माण्हू आहिनि। तव्हां लास्टली रिपोर्ट ॾिठी हूंदी 2022 जी, 7.5 लख सिर्फ़ु पंजाब मां पढ़िया लिखिया माण्हू, ग्रेजुएट माण्हू माइग्रेट करे विया आहिनि, छो जो उन्हनि वटि तरीक़ो हो, पढ़ियल लिखियल माण्हू हुआ, उन्हनि खे ख़बर आहे त ॿाहिरि वञण जो छा तरीक़ो आहे। अॼुकल्ह सोशल मीडिया बि तमामु हिकिड़ो अवेयरनेस जा प्रोग्राम ॾिए पई। तव्हां अगरि गूगल कंदव या तव्हां यूट्यूब ते वञी करे ॾिसंदव मूंखे ॿाहिरि वञिणो आहे, इमिग्रेशन जा छा लॉज़ आहिनि, छा पैटर्न आहे, त तव्हांखे ॿुधायो वेंदो। हे सभु माण्हू उहे आहिनि जंहिंखे माना अवेयरनेस कोन्हे, उहा तालीम न आहे, बैकवर्ड माण्हू आहिनि, ॻोठनि में रहनि पिया, पोइ उते अची करे उन्हनि जो को अहिड़ो मिट माइट जेको ॿाहिरि हुनजो को दोस्त यार सेठ आहे, उनजा मिसाल ॾेई करे सम्झाइनि था त हे माण्हू सेठ थी वियो, तव्हां बि वेंदो। त माण्हुनि जा ख्वाब इहे ई आहिनि। माण्हू सम्झनि था त असां हिते रही करे पाकिस्तान में अॻिते कोन वधी सघंदासीं, असां अगरि ॿाहिरि वेंदासीं त असां बि तरक़ी कंदासीं, गॾु गॾु असांजे घर वारा बि तरक़ी कंदा, छो जो उन्हनि खे मोटिवेशन मिले थी। जेके उन्हनि खां पहिरें जेके माण्हू विया आहिनि, उन्हनि जे घर जा हिते हालात बदिलजी विया आहिनि, उन्हनि जे घर में अॼु गाॾियूं बि आहिनि, वॾा उन्हनि घर बि ठाहिराया आहिनि, पोइ माण्हुनि खे इहा हिकिड़ी मोटिवेशन मिले थी, जंहिंजे करे माण्हू इलीगल वे में चाहिनि था त असां ॿाहिरि वञूं। ठीकु आहे अरुण साहिबु, पाण ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं, पर फ़िलहालु आवाज़ पिया अचनि त असांखे ब्रेक वठिणो आहे। सो नाज़रीन, नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वेलकम बैक नाज़रीन। इंसानी स्मगलिंग ते असीं ॻाल्हि ॿोल पिया कयूं। अरुण प्रसाद एडवोकेट आहिनि हाई कोर्ट जा, असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि। ब्रेक खां पहिरीं असीं ॻाल्हि ॿोल पे कई त इंसानी स्मगलिंग जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि, छाकाणि त असीं जॾहिं स्मगलिंग जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं त असांजे ज़हन में इहो तासुरु ईंदो आहे त शायदि कंहिं माण्हू खे ज़बरदस्ती अगवा करे कंहिं ॿिए फ़र्द ॾे या कंहिं ॿिए मुल्क में खपायो थो वञे, पर ईअं नाहे। अरुण प्रसाद साहिबु ॾाढो ब्रीफली ॿुधायो पिए त उन जा मुख़्तलिफ़ रीज़न आहिनि ऐं उन में हिकिड़ो जेको मेन रीज़न आहे उहो आहे रोज़गार जो। पाकिस्तान में अरुण साहिबु तव्हांखे मां सवालु कंदुसि, पर इन में हिकु ॿ शयूं मां ऐड करणु चाहींदुसि। जीअं तव्हां ॿुधायो त पाकिस्तान में रोज़गार जो वॾो मसइलो आहे, ख़ासि तौर ते
हीउ त हूअं त वॾे टाइम खां थींदो पियो अचे इमिग्रेशन ऑर्डिनेंस आहे आई थिंक 1979 जो 79 में बि इन में इहो जेको ह्यूमन ट्रैफिकिंग आहे उन्हनि जो ज़िक्र आहे पर 2002 ऐं 2018 खां पोइ इन में वधीक अमेंडमेंट कयूं हुयूं पर हाणे गुज़िरियल 2 सालनि में ह्यूमन ट्रैफिकिंग में तमामु घणी तेज़ी जेको आहे सो उहा आई आहे ऐं उनजो वॾो रीज़न इहो आहे त पाकिस्तान में जेको रोज़गार आहे उनजो जेको घेरो आहे उहो तंग थींदो पियो वञे नतीजे तौरु जेके माण्हू आहिनि उहे परदेह में रोज़गार सांगे जेके एजेंट आहिनि ह्यूमन ट्रैफिकर आहिनि उन्हनि जे वर चढ़ी वञनि था हाणे हिते सुवालु हिकिड़ो इहो आहे त जॾहिं हिकिड़ो लीगल तरीक़ेकार आहे लीगल प्रोसीजर आहे त अरुण साहब उन लीगल प्रोसीजर खे छो नथो एडॉप्ट कयो वञे जेकॾहिं फ़र्ज़ु कयो मूंखे कैनेडा वञिणो आहे अमेरिका वञिणो आहे कंहिं बि मुल्क में वञिणो आहे त मां पासपोर्ट वीज़ा वठी बि त वञी सघां थो मूंखे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो मां समुंड वारे रस्ते वञा थो या जेके ही एजेंट आहिनि उहे समुंड रस्ते जी चूंड छो था कनि ॾिसो सभ खां पहिरियों माहौल जेको आहे न तमामु घणी परवरिश करे थो मां अक्सर ई ताए पाण पाकिस्तान में जेतिरा बि इशूज़ आहिनि केतिरा टॉक शोज़ थींदा आहिनि या मां कॾहिं कंहिं अहिड़ी सोशल गैदरिंग में वञा मां हमेशह चवंदो आहियां त असांखे पंहिंजी एजुकेशन सिर्फ़ु इहा न आहे त पाण अगरि अॼु पढ़ी लिखी डॉक्टर थी वियासीं वकील थी वियासीं एजुकेशन अबाउट एवरीथिंग माना तव्हांजो जंहिं शइ सां वास्तो पए तव्हां थोरो सो उन ते रिसर्च करे वठो ऐं अॼुकल्ह असांजो पंहिंजो मोबाइल गूगल असांजो एॾो सुठो दोस्त आहे तव्हां हुन में 2 लफ़्ज़ लिखो त तव्हांखे उहो 200 लफ़्ज़नि जेको प्रॉपर एसे ठाहे ॾिए थो तव्हांखे डिटेल्स ॿुधाए थो त हाणे मसइलो हिते छा आहे पाण वटि पढ़ियल लिखियल तबिके जा बि माण्हू अगरि ॿाहिरि वञणु चाहिनि था त हर मुल्क जे लाइ पंहिंजी पंहिंजियूं कंडीशन्स लाॻियूं नी जॉब मार्केट जेको आहे हाणे सपोज़ कयो तव्हां या मां सोचां अगरि मूंखे ॿाहिरि वञिणो आहे त असांखे सभ खां पहिरियों त अवेयर थियणो पवंदो असांजी कहिड़े कंट्री में डिमांड आहे असांखे छाजो एग्ज़ाम ॾियणो पवंदो कहिड़ियूं कहिड़ियूं असांखे रिक्वायरमेंट्स आहिनि पूरियूं करणियूं पवंदियूं लेकिन इन विच में जॾहिं असांजी अगरि ग़लति माण्हुनि सां संगत आहे कोई हिकिड़ो माण्हू असां वटि जेको ॾाढो डोमिनेंट पर्सनैलिटी आहे उन वटि सुठी गाॾी आहे घर आहे मुआशरे में इज़त आहे ऐं असांजा वॾा बि उनजी इज़त कनि था उहो अची करे चए यार तूं छॾ हुन तुंहिंजे प्रोसेस में टाइम लॻी वेंदो तोखे कुझु कोन मिलंदो तूं मूंखे 25 लख रुपया ॾे मां तोखे हाणे मोकिलियां थो हे असांजा फलाणा माण्हू विया उहे ॾिस सेट वेठा आहिनि ॾिस तूं हुन सां ॻाल्हाए ॾिस उन्हनि जा एजेंट ॿाहिरि वेठा आहिनि हो वीडियो कॉल जे थ्रू व्हाट्सएप थ्रू उन्हनि खे मोटिवेशन ॾियनि था त हा हे असांजो एजेंट हो हिन असांखे ॿाहिरि मोकिलियो हाणे असां हिते तमामु घणा सेट आहियूं असां वटि गाॾी आहे घर आहे त माण्हू जो जेको आहे न माइंड बिल्कुलु ट्रैप थी वञे थो तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ी काउंसलिंग माण्हू इवन कंहिंजे सुठी काउंसलिंग सां बम ॿधी करे मस्जिद में घुसी वञे थो त हे त हिकिड़ी नंढी सी ॻाल्हि आहे माण्हू जेको बेरोज़गार हुजे परेशान हुजे पंहिंजे घर वारनि जे लाइ बुख जी हालत में हुजे त उनखे को अगरि हिकिड़ो माण्हू आसिरो ॾींदो कुल्हे ते हथु रखंदो मां तुंहिंजी मदद कयां थो त माण्हू तमामु जल्दी जेको आहे ट्रैप थी वेंदो 2018 जो जेको कानून पास थियो इन कानून में इन ॻाल्हि खे बिल्कुलु नज़र में रखियो वियो जंहिंमें विक्टम खे न त हालांकि 2018 खां पहिरें जेको ॿाहिरि वञण वारो माण्हू हूंदो हो उहो एक्यूज़ हूंदो हो केसिस में लेकिन हाणे उनखे टोटली विक्टम करार ॾिनो वियो आहे पोइ उनमें तरीक़ा इहे लॉ में सेक्शन 3 अगरि तव्हां पढ़ंदो त उनमें वेल डिफाइन कयो वियो आहे त कहिड़े कहिड़े मैनर्स में इहो जेको आहे सेक्शन जेको आहे अटैक थियनि था जंहिंमें कर्सिव मैनर्स बि आहे कोरिशन बि आहे त अगरि तव्हां कंहिंखे बहलायो फुसलायो था या कंहिंखे डरायो धमकायो था या कंहिंखे को कूड़ो ख्वाबु ॾेखारियो था फ्रॉडुलेंट एक्ट हुजे तव्हांजो तव्हांखे को कूड़ो ख्वाबु ॾेखारियो इहे सभु सेक्शन 3 में शयूं ॿुधायूं वयूं आहिनि इन करे ई सेक्शन 3 जेको ॿुधाए थो त विक्टम जेको माण्हू सपोज़ कयो मां अॼु पंहिंजी मर्ज़ी सां वञा थो इन समुंडी रास्ते जेको रस्तो हिकिड़ो मौत जो रस्तो आहे ऐं माण्हुनि खे ख़बर आहे पर हे ॿुधाइण वारा माण्हुनि खे रस्तो इहो ईअं ॿुधाइनि था सपोज़ कयो तव्हां ॼण माना हिकिड़ो इंस्टंट करिणो आहे न तव्हांखे हिकिड़ो सुठो स्टंट आहे तव्हांखे करिणो आहे उहो जेकी तकलीफ़ बयानु कनि था तकलीफ़ एॾे सुठे अंदाज़ में बयानु कनि था त माण्हू सम्झे थो यार मां त एॾो अॻु में हिते बर्दाश्त कयां थो ऐं इहो जेको थोरो सो रस्तो आहे 15 ॾींहंनि जो या 25 ॾींहंनि जो इहो मां क्रॉस करे वेंदुमि इनखे स्टंट वठी करे उहो माण्हू वञनि था छो जो उनजी मोटिवेशन अहिड़ी थी थिए पर माण्हू हक़ाइक़ खां बिल्कुलु वाक़िफ़ु कोन्हनि मां सम्झां थो अॼु तव्हांजे तवसुल सां ऐं चैनल जे तवसुल मां दोस्तनि खे ॿुधाइणु चाहींदुमि त अगरि तव्हांजी सराउंडिंग में बि को अहिड़ो माण्हू आहे जेको तव्हांखे मोटिवेट करे थो त तव्हां हलो असां सां गॾु उन्हनि जी बि तव्हां निशानदी कयो छो जो तव्हां पाकिस्तानी शहरी हुअण जे नाते तव्हांजो पंहिंजो फ़र्ज़ु आहे त तव्हां असांजे मुल्क जे शहरनि ॿियनि जी बि हिफ़ाज़त कयो ऐं अगरि तव्हांखे कोई अहिड़ी मोटिवेशन मिले थी तव्हां मां चवां थो तव्हां वटि जेको मसइलो आहे न तव्हां थोरो सो गूगल कयो तव्हां जे इन इशू खे यूट्यूब ते वञी करे थोरो लिखो त मूंखे ॿाहिरि इलीगल स्मगलिंग तरीक़े सां वञिणो आहे तुंहिंजो छा पैटर्न आहे त तव्हांखे हले केतिरियूं लखें स्टोरियूं मिलंदियूं दुख याफ़्ता स्टोरियूं तव्हां सर्च त करे ॾिसो तव्हांखे लखें स्टोरियूं मिलंदियूं माण्हू ॿुधाईंदा तव्हांखे पंहिंजी तकलीफ़ूं त असां केॾी तकलीफ़ खां पोइ जेको आहे उते पहुतासीं असांजा केतिरा दोस्त जेको आहे उहो रस्ते में डेथ करे विया ऐं इहे माण्हू मोकिलण वारा
केतिरा ज़ालिम आहिनि, इहे माण्हू सेल करे छॾनि था। हिते जेको पड़ोस में जंहिंखां तव्हां मुतासिर थियो था, जेको तव्हांजो एजेंट आहे तव्हांखे मोकिले थो, इन खां पोइ अॻिते तव्हां अलाए केतिरे हथनि में तव्हां सेल था थियो, अलाए केतिरा केतिरा ॾींहं मानी कोन थी मिले। ऐं चलो तव्हां हिकिड़ी डेस्टिनेशन तव्हांजी कंप्लीट थी वई, तव्हां पहुची वियो, यूरोप जे कंहिं कंट्री में पहुची वियो, पर तव्हां इहे बि स्टोरियूं अवेलेबल आहिनि माण्हुनि जूं, त माण्हू जेके ख्वाब ॾिसी करे तव्हां वञनि था, उहे ख्वाब उते पूरा कोन था थियनि। ऐं पोइ तव्हां स्टेटलेस पर्सन रहो था, तव्हां न उतां जा हुजो था, न हितां जा हुजो था, न तव्हां वटि उतां जो पासपोर्ट हुजे थो, न उतां जी का शनाख़्त हुजे थी, ऐं तव्हां मोटणु चाहियो, पोइ मोटण बि वॾो जेको आहे न तव्हांजे लाइ मसइलो आहे। हिते पोयां तव्हांजा जेके प्यार करण वारा घर वारा जंहिंखे तव्हां छॾे वञो था, उहे त तव्हांजे वञण सां ई मरी था वञनि न। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जीअं एज में असां ॿाहिरि निकिरण जो सोचूं था, उन एज में असांजा पेरेंट्स जेको आहे ओल्ड थी चुका हूंदा आहिनि, उन्हनि खे असांजे सहारे जी ज़रूरत हूंदी आहे। हालांकि उन्हनि जूं कोई एॾियूं नीड्स ख़्वाहिशूं न हूंदियूं आहिनि जो उन्हनि खे पैसो खपे, उन्हनि खे असांजी प्यार, असांजो सपोर्ट, उन जे साम्हूं हुअण बि जेको आहे न हिकिड़ो वॾो मान आहे। त मां सम्झां थो पाकिस्तान, असां जंहिं कंट्री में रहूं था, इहो हिकिड़ो सोन जहिड़ो मुल्क आहे। असांखे थोरो सो पॉज़िटिव हुअणु खपे। अॼु जेके मसइला असांजा आहिनि, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां सम्झां थो इल्मु जी आगाही नाहे, थोरी सी इहा अगरि पाण जीअं अॼु तव्हां, मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां जॾहिं मूंखे कॉल करे इनवाइट कयो इन प्रोग्राम जे लाइ, त मां सम्झां थो शायदि तव्हां जेको कमु कयो था, इहो अवेयरनेस जो इन सेशन जे थ्रू जेको असां दोस्तनि खे अवेयर कयूं था, त इहो अवेयरनेस जेको आहे न हिकिड़ो वॾो कमु आहे। मां चाहींदुमि त तव्हां जहिड़ा जेके दोस्त असां वटि हिते शहूर रखनि था, उहे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि माण्हुनि खे शहूर पैदा कनि। पाकिस्तान तमामु सुठो मुल्क आहे। हिते जीअं माण्हू 25 खां 35 लख रुपया, हाणे वकवा में जेके स्टोरियूं माण्हू ॿुधाइनि पिया, कोई चए थो 25 लख ॾिना, को 35 लख ॾिना, 25 खां 35 लख में तमामु सुठा हिते बिज़नेस थी सघनि था। असां जंहिं एरिया में रहूं था, मां ॾिठो आहे हिकिड़ो 50,000 जी इन्वेस्टमेंट, चिप्स जो नंढो फ्रेंच फ्राइज़ जी हिकिड़ी नंढो ठेलो लॻे थो, त उहो ठेले वारो डेली 3 खां 4,000 रुपया कमाए थो। त मां सम्झां थो अगरि तव्हां पंहिंजी एरिया में रही करे, पंहिंजे घर जे वेझो रही करे नंढे खां नंढे कारोबार में एॾो कमाए सघो था, त तव्हांखे बसि थोरो सो पंहिंजो पाण सां कनेक्ट हुअणु खपे। मां चवां थो बिल्कुलु, इहे मोटिवेशन जी जेका तव्हां ॻाल्हि कई, माना उहे माण्हू जेके पाकिस्तान में रही करे परदेह में जेका एम्प्लॉयमेंट आहे उनखे प्रोमोट कनि था। पाकिस्तान में ॾाढी ज़बरदस्त कानून साज़ी थियल आहे इन हवाले सां बि, ऐं हिकिड़ा माण्हू आहिनि जेके अथोराइज़ आहिनि, सिर्फ़ु उहे ई परदेह में एम्प्लॉयमेंट जी जेका आहे उहा प्रोमोशन करे सघनि था। पर हाणे असां वटि छा आहे जो चेक एंड बैलेंस आहे कोन। असीं कंदा आहियूं इंतज़ारु त को वॾो वाक़ियो थिए, पोइ असां अखि पटियूं ऐं पोइ असां डंडो खणूं। सो इन जा प्रोमोटर मौजूदु आहिनि, पर ईअं थिए कोन थो। ऐं इहो ई वॾो तरीक़ो अलमियो आहे त असांजा माण्हू जेके, उहे माण्हू जेके अथोराइज़ आहिनि इन कम जे लाइ, उन्हनि वटि वञनि कोन था, या उन्हनि सां काउंसलिंग उन्हनि जी थिए कान थी। जेके इलीगल माण्हू आहिनि, जेके पंहिंजे लेखे पाण खे प्रोमोटर सॾाइनि था, उन्हनि जे हू जॾहिं वर चढ़ी वञनि था, त पोइ उहे उन्हनि खे इलीगल रस्ते सां वठी वञनि था। ॿियो सर, हिकिड़ी तव्हां जेका ॿुधायो त इन में विक्टिम जे लाइ काई बि सज़ा तजवीज़ न आहे, पर हाणे पाण जेकॾहिं ह्यूमन ट्रैफिकिंग जी ॻाल्हि कयूं त इन में सभ खां वॾो जेको मेन फैक्टर आहे, उहो माण्हू वेंदो आहे रोज़गार जे लाइ। हिकिड़ा त औरतुनि खे शादियुनि जी लालच ॾेई बि वठी वञिबो आहे, उते तव्हां सां शादी कंदासीं, तव्हांखे नेशनलिटी मिलंदी, ज़िंदगी सेट थी वेंदी। पाकिस्तान में ॾिसो त ऑलरेडी गुरबत आहे, ॿियनि मुल्कनि में जेको अजूरो आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे पाकिस्तान जी करेंसीअ जी भेट में। त ऑर्डिनेंस जेको मां इमिग्रेशन ऑर्डिनेंस आहे 1979 जो आई थिंक, उन जा जेके सेक्शन 17 ऐं 22 जेके आहिनि, यानी हिकिड़ो उहो माण्हू जेको कंहिंखां पैसा वसूल करे थो फॉर दी पर्पस, त भई मां तव्हांखे सिंगापुर में, अमेरिका में, कैनेडा में, किथे बि तव्हांखे मां जॉब वठाए ॾिनोसि, ऐं उन जा हू पैसा वठे थो। ऐं हिकिड़ो वरी अॻियो माण्हू आहे जेको पैसा भरे थो, ॾिए थो। इहे ॿई इमिग्रेशन ऑर्डिनेंस में ॿई क्राइम आहिनि। हाणे जेको पैसा वठे थो, उन जी जेका सज़ा आहे उहा 14 साल तजवीज़ कयल आहे उन में, ऐं जेको पैसा ॾिए थो उन जी बि 3 साल खनि 4 साल खनि मां सम्झां थो त सज़ा तजवीज़ थियल आहे, प्लस में उनजो दंड आहे जेको उनखे भरिणो पवे थो। पर हाणे असां वटि अलमियो इहो आहे, कानून आहिनि, कानून ते अमल दरामद कोन्हे। पोइ थिए ईअं थो त जेके मसइला मसाइल आहिनि उहे असांजा ॾींहों ॾींहुं वधंदा वेंदा आहिनि, ऐं जेके शयूं आहिनि उहे मैनेज न थी सघंदियूं आहिनि। अच्छा सर, हाणे पाकिस्तान में ह्यूमन ट्रैफिकिंग ख़िलाफ़ कहिड़ा कहिड़ा इदारा आहिनि जेके कमु कनि पिया? ॾिसो, पाण वटि जेको पाण वरी पंहिंजे इन लॉ ते अचूं, जेको ह्यूमन ट्रैफिकिंग एक्ट आहे, इन में ॿुधायो वियो आहे इहो ह्यूमन ट्रैफिकिंग एक्ट सिर्फ़ु इहो न आहे त तव्हांखे पाकिस्तान खां ॿाहिरि किथे वठी वञिजे त पोइ इहो एप्लीकेबल हुजे।
ह्यूमन ट्रैफिकिंग एक्ट पाकिस्तान में भी एप्लीकेबल आहे। इहे आसरा, इहे झांसा, इहे शादी जूं ॻाल्हियूं, इहे करसीव मैनर्स जेको आहे न, इहो विदिन पाकिस्तान बि जेको लॉ आहे प्रिवेंशन ऑफ ह्यूमन ट्रैफिकिंग एक्ट जेको आहे उहो एप्लीकेबल आहे। त तव्हां पाकिस्तान में इवन विदिन सिटी बि इहो एप्लीकेबल आहे। अगरि हिकिड़े शहर में रही करे तव्हां कंहिंखां चाइल्ड लेबर, उनमें चाइल्ड लेबर बि अचे थो, तव्हां सेक्शन 4 खे अगरि पढ़ो त सेक्शन 4 एंड सेक्शन 3 में ॿुधायल आहे त इन जूं जेके सज़ाऊं ॿुधायल आहिनि, 7 ईयर पनिशमेंट ॿुधायल आहे। त को अगरि तव्हांखे कूड़ो झांसो ॾेई करे या सेक्चुअल पर्पज़ सां, मतिलबु सेक्चुअल पर्पज़ ईअं त इहे अॼुकल्ह तव्हां ख़बर आहे पूरी दुनिया में हिकिड़ो सेक्स जेको आहे न बिज़नेस थी वियो आहे, इलीगल बिज़नेस थी वियो आहे। ऐं उहो इलीगल बिज़नेस चाहे तव्हांखे कोई मुल्क खां ॿाहिरि वठी वञे थो या विदिन पाकिस्तान वठी वञे थो, त इन में सज़ाऊं ॿुधायल आहिनि 7 ईयर। ऐं गॾु गॾु ॿुधायल आहे त अगरि इहो एक्ट विक्टम जेको आहे अगरि उहा लेडी हूंदी या उहो को ॿारु हूंदो त उनजी सज़ा ॿुधायल आहे 10 साल। ईअं ई इनमें अगरि किथे इंजरी जो ख़तरो आहे ऐं किथे डेथ जो ख़तरो आहे त उते, या अगरि कोई अहिड़ो ग्रुप आहे वठी वञण वारो, अगरि कोई इंडिविजुअल माण्हू आहे, हिकिड़ो एजेंट इंडिविजुअल आहे, त उनजी सज़ा 7 ऐं 10 साल ॿुधायल आहे। लेकिन अगरि किथे को ग्रुप कमु करे थो, जीअं तव्हां पर्टिकुलरली हाणे जंहिं केस में ॾिठो हूंदो मंडी बाहुद्दीन जो हिकिड़ो ग्रुप जेको आहे हुन जा कुझु 7-8 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, त इन ग्रुप जे लाइ जेकी मां सज़ाऊं ॿुधाईंदो हलां त उहे सज़ाऊं जेके आहिनि 14 साल ॿुधायल आहिनि। गॾु गॾु तव्हां ॻाल्हि ॿुधाई त असां वटि कहिड़ा कहिड़ा लॉ, तव्हांजो सुवाल हो त कहिड़ा कहिड़ा लॉ असां वटि एग्ज़िस्ट कनि था ऐं इदारा फोर्स ठहियल आहे इन जेके ख़िलाफ़, जीअं पाण वटि पुलिस आहे, नार्कोटिक्स आहे जेका मंशा जे ख़िलाफ़ कम थी करे, त ह्यूमन ट्रैफिकिंग ख़िलाफ़ बि को अलॻि सां को सेल ठहियल आहे, को थाणो आहे, का फोर्स आहे जेका कम करे? ईअं ई इन सेक्शन, इन ई लॉ जो सेक्शन 8 जेको आहे उनमें ॿुधायल आहे त इहो लॉ अगरि जीअं मुल्क खां ॿाहिरि स्मगलिंग थिए थी त उनजा अथॉरिटी जेकी आहे उहा आहे FIA वटि, फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी वटि। लेकिन अगरि इहो ई लॉ जीअं मां तव्हांखे ॿुधायो एग्ज़िस्ट करे थो विदिन सिटी ऐं विदिन पाकिस्तान आउट ऑफ सिटी, अगरि इहो को क्राइम थिए थो त उहा जेकी पाण वटि जनरल पुलिस आहे, आम जेकी पंहिंजी पुलिस आहे, उन पुलिस वटि इख्तियारात आहिनि। इहो कॉग्निजेबल ऑफेंस आहे जंहिंमें पुलिस डायरेक्ट जेको आहे FIR दर्ज करे सघे थी। पर हिते जेकी रोकथाम में मसइला आहिनि, जो सभ खां वॾो जेको रीज़न आहे न, उहो रीज़न वरी अवेयरनेस, छो जो 2018 में मां तव्हांखे ॿुधायो लॉ जेको आहे अमेंड थियो आहे, पर इहो लॉ न जजिस खे ख़बर आहे ऐं ना ई इहो लॉ वकीलनि खे ख़बर आहे, ना इहो लॉ असांजी इन्वेस्टिगेशन एजेंसीस खे ख़बर आहे, ना इहो लॉ पुलिस खे ख़बर आहे। रीज़न छा आहे? माना छा इन कानून तहत केस न पिया दाख़िल थियनि, ही कानून एक्टिव न आहे? रीज़न छा आहे? छो जो तेसीं ताईं वकीलनि खे बि ख़बर न पवंदी, जजिस खे बि ख़बर न पवंदी, जेसीं ताईं उहा शइ यूटिलाइज़ न थींदी। बिल्कुलु ॾिसो, पंहिंजो पाकिस्तान में, पंहिंजी सिंध जी अगरि ॻाल्हि कयूं, पंहिंजो सिंध में हिकिड़ो जुडिशल अकेडमी आहे जंहिंखे सेशन जज पंहिंजो शाहिद शफ़ीक़ साहब जेको आहे रन कनि पिया, उहो सम्झो उतां जा प्रिंसिपल आहिनि। मां उन्हनि जो हिकिड़ो इंटरव्यू ॾिठो शाहिद शफ़ीक़ साहब जो, त शाहिद शफ़ीक़ साहब हिकिड़े वकील खां इंटरव्यू करे पुछनि पिया त इहो आख़िर लॉ छा आहे, त ऐं इहो लॉ छो माण्हुनि खे ख़बर न आहे। ॾिसो न, अगरि जुडिशल अफ़सरान खे बि इहो लॉ ख़बर न आहे त मां सम्झां थो हिकिड़ो आम इंसान जी पहुच खां त अञा शयूं परे आहिनि। वरी अगरि इन लॉ जी ॻाल्हि कजे, ह्यूमन ट्रैफिकिंग एक्ट 2018 जी ॻाल्हि कजे, त उनजे सेक्शन 14 में इहा ॻाल्हि क्लियरली ॿुधायल आहे त हुकूमत वक़्त जी इहा ज़िमेदारी आहे त इन लॉ जी अवेयरनेस माण्हुनि खे ॾे। पर अहिड़ा के सेशन कोन था थियनि। हाणे हिकिड़ो हादसो थियो, एॾो वॾो हादसो थियो, हादसे थियण खां पोइ ह्यूमन ट्रैफिकिंग हर सोशल मीडिया ते, न्यूज़ चैनल्स में तव्हांजी अॼु प्रोग्राम रखी करे दोस्तनि खे अवेयर कयो। लेकिन अॼु 2018 खां पोइ, 2023, 5 साल गुज़रण खां पोइ बि मां कराची पुलिस खे ट्रेनिंग ॾियां पियो, मूंखे कॾहिं हुते इहो क्वेश्चन रेज़ न थियो आहे। ऐं गुज़िश्ता 12 सालनि खां क्रिमिनल साइड जी प्रैक्टिस कयूं पिया, कॾहिं हिकु दफ़ो बि ह्यूमन ट्रैफिकिंग एक्ट जो केस साम्हूं कोन आयो आहे। त माण्हू साम्हूं इन करे कोन आयो आहे त माण्हुनि खे अवेयरनेस न आहे, माण्हुनि खे ख़बर न आहे। रिसेंटली हाणे हिकिड़ो हब चौकी बलोचिस्तान में हिकिड़ो फोर्स कन्वर्जन जो हिकिड़ी बारडी क्रिश्चियन कम्यूनिटी जी केस साम्हूं आयो। हाणे हुन में सिंपल सेक्शन लॻल आहिनि 365 अगवा जो। ऐं तव्हां मूं मां ॾिठो हूंदो, जॾहिं जॾहिं हिते छोकिरियूं अगवा थियनि थियूं या कंहिं गैर मज़हब जा जेके इशू अचनि था, त अगवा जो सेक्शन लॻे थो। मां चवां थो उहे बि केसिस जेके आहिनि ह्यूमन ट्रैफिकिंग जा केसिस आहिनि। पर पोइ हाणे छा आहे, न पुलिस खे ख़बर आहे, न वकिला खे ख़बर आहे, न जजिस खे ख़बर आहे। ऐं मां सम्झां थो अवेयरनेस सेशन हुअणु खपनि। इहे सेशन वकिला हज़रात लाइ बि हुजनि, इहे सेशन जुडिशल अफ़सरान लाइ बि हुजनि, पुलिस लाइ बि हुजनि ऐं FI हुकम लाइ बि हुजनि। ऐं गॾु गॾु उहे जेके सेशन आहिनि ऑनलाइन कया वञनि, ताकी जनरल पब्लिक जेको आहे उहो अवेयर थिए, उनखे पंहिंजे राइट्स जी ख़बर पए। ऐं मां सम्झां थो गॾिजी जंहिं महिल पाण सभु अवेयर थींदासीं त बिल्कुलु हिन में घणे हद ताईं कमी अची वेंदी। अच्छा अरुण साहब, इन में मां सम्झां थो त हिकिड़ो इहो बि फैक्टर आहे जंहिंखे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे, छाकाणि त जेके ह्यूमन ट्रैफिकिंग कनि था, पोइ विक्टिम हुजनि या जवाबदार हुजनि, त जॾहिं
ॿाहिरें मुल्क आहिनि पाकिस्तान में आहिनि कोन उहे केसिस खे फेस नथा कनि त पोइ जेके उहे ब्लैक लिस्ट थी वञनि था माना हिकिड़ा ब्लैक लिस्ट जेके पाकिस्तान खां ॿाहिरि वञी नथा सघनि हिकिड़ी उहा ब्लैक लिस्टिंग आहे जेके पासपोर्ट उन्हनि जा ब्लॉक थी था वञनि एक्सपायर थी था वञनि ऐं हू वापसि पाकिस्तान नथा अची सघनि थ्रू प्रॉपर चैनल उन्हनि खे एमरजेंसी ट्रेवल डॉक्यूमेंट्स वठणा पवंदा आहिनि त हीउ सौ सिधो जेको आहे मामिलो अट्रैक्ट करे थो आर्टिकल 15 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त अदालतुनि जा बि इन हवाले सां ॾाढा ज़बरदस्त फ़ैसिला मौजूदु आहिनि ऐं मां सम्झां थो त इहो बि हिकिड़ो वॾो रीज़न आहे त जेके एजेंसीज़ आहिनि FIA आहे जेका हिन ते कमु करे पई हिन वक़्तु त उहे इन्हनि में मुहतात रहनि था ऐं ॿियो हिकिड़ो वॾो रीज़न इहो बि आहे त ह्यूमन ट्रैफिकिंग खे जेके ऑफिसर या जेके इन्वेस्टिगेशन ऑफिसर डील कनि था उन्हनि खे पाण ई इन लॉ जी ख़बर कान्हे का छो जो असां वटि हिकिड़ो अलमियो इहो बि आहे त हिकिड़ी शइ ते असीं 6 कानून ठाहे था छॾियूं ह्यूमन ट्रैफिकिंग आहे त उन में इमिग्रेशन ऑर्डिनेंस बि उनखे अटैक थो करे 2002 जो जेको कानून आहे उहो बि 2018 में वरी 2 अलहदा सां कानून आंदा विया वरी जेकॾहिं पाण पासपोर्ट एक्ट 1974 जी ॻाल्हि कयूं उहो बि उनखे अटैक थो करे पासपोर्ट रूल्स 2022 जी ॻाल्हि कयूं उहो बि उनखे अटैक थो करे ऐं जेकॾहिं पासपोर्ट ऐं वीज़ा मैनुअल 2006 जी ॻाल्हि कयूं उन में बि ब्लैक लिस्टिंग जो ज़िक्र आहे क्लॉज 55 आहे आई थिंक जंहिंखे लाहौर हाई कोर्ट जेको आहे सो अगेंस्ट कॉन्स्टिट्यूशन करार ॾेई कालदम करार ॾेई छॾियो त हिकिड़ो अलमियो इहो बि आहे त हाणे हिकिड़ी शइ जा जॾहिं असां अठ को कानून ठाहींदासीं असीं मैनुअल ठाहींदासीं असीं रूल्स ठाहींदासीं त उहे मुंहिंजा सभिनी जे लाइ थींदा सो मुंहिंजो ख़्यालु आहे त थियणु ईअं ई खपे त हिकिड़ो ई लॉ हुजे जेको इन्हनि समूरनि मामलनि खे ॾिसे ऐं उहो हिकिड़ो ई हुजे जेको एग्ज़िस्ट करे थोरो क्लियर कंदो हलां कानून ॾिसो हिकिड़ो आहे ईअं न आहे त हिते इमिग्रेशन एक्ट अलॻि आहे या जीअं तव्हां ॻाल्हि कई ऐं पासपोर्ट एक्ट ई मिक्स कोन था थियनि पासपोर्ट एक्ट खे अगरि तव्हांखे क्लियरली सेक्शन 17 ऐं 22 हा बिल्कुलु इहो उहो ई एम्प्लॉयमेंट वारो चक्कर आहे ह्यूमन ट्रैफिकिंग में अचे थो त इहो बहितर हुयो त जेको 2018 जो प्रिवेंशन ऑफ ह्यूमन ट्रैफिकिंग आहे 2018 वारो उन में इहा शइ शामिल हुजे ॾिसो पासपोर्ट ऐं इमिग्रेशन मां वरी हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलां जेकी तव्हां हाणे ॻाल्हि कई पासपोर्ट एक्ट ऐं इमिग्रेशन एक्ट हे ह्यूमन ट्रैफिकिंग मां तव्हांखे ॿुधायो इनसाइड पाकिस्तान बि आहे इन खां पहिरियों अहिड़ो को लॉ कोन हो जेको इनसाइड पाकिस्तान बि अमल दरामद थींदो हुजे हाणे इमिग्रेशन एक्ट जी तव्हां ॻाल्हि कई जेके हाणे माण्हू समुंडी रस्ते ॿाहिरि वञनि था इहे माण्हू त पासपोर्ट वीज़ा वठी करे कोन था वञनि इहे त तव्हां अगरि थोरो सो बलूचिस्तान कन्विक्टेड आहिनि के ऑलरेडी FIR में मुलविस आहिनि त असां जेके कानून ठाहियूं था उन में हू मुलविस थी वञनि था ऐं पोइ जेके पाकिस्तानी जेको प्रोसीजर आहे या जंहिं बि मुल्क वञणु चाहिनि था उतां जो जेको प्रोसीजर आहे उन में एडॉप्ट नथा कनि नतीजो तौरु उन्हनि खे इलीगल जेको रस्तो आहे उहो अख़्तियार करणो पए थो अरुण साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते पियो अचे नाज़रीन असीं कोशिशि कई त मुख़्तसिर वक़्त में ह्यूमन ट्रैफिकिंग खे जेतिरो डिफाइन करे सघूं उहो असां डिफाइन कयो आहे उमेदु कयूं था त असांजो जेको प्रोग्राम अवाला लाभाइतो साबित थियो हूंदो मूंखे ॾिना इजाज़त इंशाअल्लाह अॻे हफ़्ते वरी हाज़िर थींदासीं ख़ुदा हाफ़िज़